बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क्लास 2 सबक 16 पेज नंबर 42। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जो हिकु वॾो सूफ़ी बुज़ुर्ग ऐं शाइर थी गुज़रियो आहे। सिंध जा माण्हू ख़ासि शाइरनि जो सरताज सॾींदा आहिनि। शाह साहब खे शाह भिटाई ऐं भिटाई ॻोठ बि सॾींदा आहिनि। शाह साहब जे पीउ जो नालो शाह हबीब हो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई नंढपण खां ॾाढो नेक ऐं सुलझड़ो हो। घणो वक़्तु फ़क़ीरनि ऐं आलिमनि जी राॻियुनि जे सोहबत में गुज़ारींदो हो। शाह साहब धणी सॻोरे जी इबादत हिकु भिट ते वञी कंदो हो। उन भिट वारो ॻोठु अॼु संदसि नाले पुठियां भिटशाह सॾिजे थो। शाह साईं जी शाइरी जी किताब जो नालो शाह जो रिसालो आहे। शाह साईं पंहिंजे कलाम में सिंध सां गॾु सॼी दुनिया जे सुकाड़ लाइ दुआ कई आहे। शाह साहब से सफ़र जो को ॾियो हो। हुन सिंध हंध जे केतिरनि माॻनि ऐं शहरनि जो सफ़र कयो हो। शाह साहब राग खे पसंदि कंदो हो। शाह जा फ़क़ीर तंबूरे ते राग ॻाईंदा हुआ। शाह साहब 63 वरनि जी उमिरि में सन 1852 में वफ़ात कई। शाह साहब जे फ़क़ीरनि जे मथां सिंध जे हाकिम ग़ुलाम शाह कलोड़े हिकु आलीशान मक़बरो अॾायो। हर साल शाह साहब जी वफ़ात वारी तारीख़ 14 सफ़र ते वॾो मेलो लॻंदो आहे। उहो मेलो 3 ॾींहं हलंदो आहे। उते अदबी महफ़िलूं, शाह जो राग ऐं सुॻड़नि जूं कचेरियूं थींदियूं आहिनि। मेले में मलाखड़ो लॻंदो आहे, ज़रई नुमाइश थींदी आहे। इन्ही मौक़े ते सर्कस, झूला, रांदियूं ऐं मिठाइयुनि जा दुकान वॾी तादाद में हूंदा आहिनि।